जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं भिंडी बसर, जेका सिंधियुनि जी फेवरेट डिश आहे। इहा सभिनी खे वणंदी आहे। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि भिंडियूं बसर असां कीअं ठाहियूं। वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसिजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। भिंडी बसर ठाहिणा आहिनि त सभिनी खां पहिरियों भिंडी खणंदासीं, उनखे चङी तरह धोई साफ़ करे वठंदासीं। उन खां पोइ असां इनखे कटींदासीं नंढनि टुकरनि में। तव्हां चाहियो त वॾा टुकर बि रखी सघंदा आहियो। त ॾिसो, हिन तरह मां भिंडीअ खे कटियो आहे। साॻे ई नमूने मां पटाटे खे बि कटियो आहे, नंढा नंढा टुकर। हिते मां 3 पटाटा खया आहिनि। हाणे असां बसर खणंदासीं, उनखे बि कटे वठंदासीं। हिते मां 6 बसर खया आहिनि। सेयल भाॼी आहे त उन में बसरनि जो वधीक इस्तेमालु थींदो आहे। तईअ में तेल खणंदासीं ऐं उनखे चङी तरह गरम करे उन में भिंडियूं ऐं पटाटा तरींदासीं असां, याने उनखे डीप फ्राई करिणो आहे। त पहिरियों मां हिते भिंडियूं विझी रही आहियां। भिंडियुनि खे असां तरे वठंदासीं। ॾिसो, कुझु हिन तरह कलर थी वेंदो त उन खां पोइ असां कढी वठंदासीं इनखे। कुझु माण्हू हिते कचियूं भिंडियूं बि विझंदा आहिनि। हाणे असां उन ई तईअ में पटाटनि खे तरींदासीं। मां हिते भिंडी ऐं पटाटे में लूणु न विधो आहे, उनखे ईअं ई तरे रही आहियां। तव्हां चाहियो त हिन में बि लूणु विझी करे तव्हां तरे सघंदा आहियो। पोइ थोरो सो असांखे बसर जे हिसाब सां पोइ लूणु विझणो पवंदो। त मां बिना लूण जे ई तरियो आहे। पटाटो तरिजी वञण खां पोइ हाणे हिकु खणंदासीं बासण, उन में विझंदासीं तेल। 3 खां 4 चमचा तेल विझणो आहे। उन में विझंदासीं असां जीरो, सावा मिर्च विझंदासीं, इनखे थोरो मिक्स करे असां सेकींदासीं। ऐं इन खां पोइ इन में विझंदासीं बसर। कुझु माण्हू हिन में कड़ी पत्तो बि विझंदा आहिनि। त हिते मां ॿुधायोमांव 6 बसर खया आहिनि, उन्हनि खे सन्हो सन्हो कटे रखियो आहे। बसर विझी करे उनखे असां गुलाबी कंदासीं। ॾिसो, हिन तरह कलर थी वेंदो त उन खां पोइ असां हिन में विझंदासीं सुका मसाला। हैड 1 चमचो, दाणा 1.5 चमचो, कश्मीरी ॻाढ़ा मिर्च 1 चमचो, ऐं गॾु विझंदासीं लूणु। जीअं मां ॿुधायो, लूणु मां भिंडी ऐं पटाटे में न विधो आहे, त उन जे हिसाब सां असां हिते लूणु विझंदासीं। और गॾु विझी रही आहियां मां हिते 3 टमाटा। तव्हां चाहियो त पीसे बि विझी सघंदा आहियो टमाटनि खे। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ असां जेके भिंडियूं पटाटा तरे रखिया आहिनि, उहे असां विझंदासीं हिन में। भिंडी पटाटनि खे फैलाए छॾींदासीं। हाणे इनखे ढके करे असां सिजाईंदासीं, बिल्कुलु सिम बाहि ते। पहिरियों ॾिसो, हिते मां घुमाए न रही आहियां, सिर्फ़ु ईअं ई ढके रखियो आहे। थोरी देरि खां पोइ असां इनखे घुमाईंदासीं और विच विच में असांखे इनखे घुमाइणो आहे जीअं तरो न लॻे। बसर मां ऐं टमाटे मां पाणी निकिरंदो, उन में इहा भाॼी जेका आहे सिजी वेंदी। वापसि इनखे असां ढके करे सिजाईंदासीं। त ॾिसो, बसर चङी तरह सिजी वियो आहे। इन में विझंदासीं थोरो सो साओ मसालो। घुमाइण खां पोइ वरी इनखे थोरो सो ढके रखंदासीं। अञा हिन मां तेल न निकितो आहे, त इन जे लाइ थोरो सो अञा इनखे असां ढके रखंदासीं। जीअं भाॼीअ मां तेल निकिरंदो, मतिलबु असांजी भाॼी जेका आहे बिल्कुलु तयारु आहे। और बाहि खे बिल्कुलु असांखे सिम रखिणो आहे। ॾिसो, भाॼी चङी तरह सिजी वई आहे। इन मां तेल निकिरण बि चालू थी वियो आहे। त इनखे असां हिकु दफ़ो मिक्स करे वठंदासीं।
इहा असांजी भींडियुनि बसरनि जी भाॼी तयारु आहे, जेका ॾाढी टेस्टी और डिलीशियस आहे। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। भींडियूं पटाटा बसरनि में याने सेयल भाॼी असां सिंधियुनि जी। अहिड़ियूं कहिड़ी वीडियोस तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था, मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त जीअं मां कोशिशि कयां उहे सभु वीडियोस मां अपलोड कयां हिकु हिकु करे। और असांजी सिंधियत सां बि अगरि का रिलेटेड का टॉपिक आहे त उहो बि ज़रूरु मूंखे ॿुधाइजो, त मां उहा बि कोशिशि कंदसि त मां ज़रूरु अपलोड कयां। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।